अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में जेका अचण वारी आहे उन में छा थींदो, छा उन में कमाल खान वाकई हाणे ओठे सां गॾिजी करे वारिस खे बदिराए खणाईंदो या ॻोठ वारनि जे मथां जेका वार्निंग ॾिनी आहे अगरि कोई ॻोठ वारो नथो अचे कमाल खान जे चवण ते उन खे बदिराए टंगराए कुटराईंदो, ईअं थींदो या रबनि खे इहो अहमद ॿधी खणी ईंदो। सच में एतिरी अहमद में हिम्मत आहे, ताक़त आहे जो रबनि खे टंगे खणी अचे ऐं अॻिते अॻी किस्त में छा थियणो आहे अचो तव्हांखे इन एपिसोड में था ॿुधायूं जे तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। इन जे करे ही वीडियो पूरो ॾिसजो ऐं शायदि को सो वी लोग यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब करणु न विसारींदा, फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कयो। अचो तव्हांखे नेक्स्ट एपिसोड जी सॼी कहाणी था ॿुधायूं असां हाणे। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त इहा आहे जेकी किस्त अचण वारी आहे उहा त ॿ ॾींहं खां पोइ ई ईंदी ऐं उन में जेको आहे रबनि खे ॿधी खणी अचणु अहमद जे वस जी ॻाल्हि न आहे, सुवाल ई पैदा न आहे। अहमद वेंदो, इहो पादर खाई मोटी ईंदो, एतिरी उन में ताक़त न आहे, उन में एतिरी सघ न आहे, लेकिन हू कोशिशि कंदो। छा सूमर वाकई रबनि खे गोली हणी सघे थो? दोस्तों सूमर खे एतिरी ताक़त आहे कान, लेकिन ओठे चवण ते मजबूर थी करे सूमर वञी करे रबनि जे मथां हमलो करण जी पूरी कोशिश कंदो ऐं सूमर जा त पोइ तव्हांखे ख़बर आहे रबनि पोइ छा असर करे सघे थो। ऐं ओठो तो इहो फ़ाइदो वठे थो वारिस जेका ग़लती कई आहे उनजी घरवारी खे मोकिले छॾियो कूंज, हाणे उन शइ जो ओठो फ़ाइदो वठे थो या बनी हासिल करण जे लाइ। ऐं अॻी किस्त में तव्हां ॾिसो त ओठो जेको आहे वारिस सां बि हशर करण जी तयारी कंदो ऐं वारिस बि हिन चकर फुल तयारु आहे ओठे खे टक्कर ॾियण जे लाइ, लेकिन हिन चकर जेको ओठो आहे कमाल खान जा माण्हू वारिस जे मथां छॾंदो, उन ज़रिए इहो कमु कंदो। दोस्तों इहो वीडियो तव्हां अगरि एसी ताईं ॾिठो आहे तव्हांजी इहे वॾियूं महिरबानी करे शायदि को सो वी लोग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। अहिड़ी हर अपडेट तव्हांखे जीअं सभ खां पहिरियां मिले उहो असांजो चैनल आहे सिंधी ड्रामनि जी अपडेट शोबे जे हवाले सां अपडेट असांजे चैनल ते मिलंदी ऐं फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, असांखे रखंदा दुआनि में यादि। सलामत साथ सलामत, ख़ुदा हाफ़िज़।